जेको तुंहिंजो पे गाॾो हलाए थो, तूं चाहीं त मुंहिंजो गिराक थी सघे थो। जेको तुंहिंजो पे गाॾो हलाए थो, तूं चाहीं त मुंहिंजो गिराक थी सघे थो। लिकी लिकी पाण मिलूं छो पाण में, लिकी लिकी छो मिलूं पाण में, पंहिंजी अच वञ जो ज़रियो थी सघे थो। छो त तुंहिंजो पे गाॾो हलाए थो, ॼण मुंहिंजो गिराक थी सघे थो। इहा साईं ताज़ी ताज़ी मुंहिंजी शाइरी हींअर इन अयाद मेले खां पोइ मुंहिंजी शाइरी आहे। हीअ अयाद मेले खां पोइ सच पुछी त शाइरी में ॾिसो थल ॾिसो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बिग न्यूज़ में हाज़िर ख़िदमत आहियूं। जीअं त नाज़रीन अयाज़ जे मेले में मशहूरी ऐं मक़बूलियत माणींदड़ उहो शाइर जंहिं पंहिंजी अनोखी शाइर पेश करे दुनिया खे हैरान करे छॾियो, जंहिंजा जेके आहिनि से हिन वक़्तु सोशल मीडिया ते वॾा चर्चा आहिनि ऐं उनखे बार बार माण्हू ॿुधण ते मजबूर आहिनि। इन हाल सां असांजे स्टूडियो में अॼु उहो शाइर मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम शानी साहब। पहिरीं त असां बिग न्यूज़ जे स्टूडियो में तव्हांखे भलीकार चऊं था। वॾी कोशिशि करे तव्हांखे अलाए किथां किथां ॻोल्हे हथु कयो, हेॾी वॾी तव्हांजी मक़बूलियत माणींदड़ शाइरी। भले हीअ शाइरी तव्हांखे शौक़ु कीअं थियो? तव्हांजी ताज़ी हाणे जेका इहा मक़बूलियत माणींदड़ जेका शाइरी आहे, पहिरीं क्लास में पहिरियों किताबु पढ़े थो उहो तुंहिंजो भाउ मुंहिंजो सालो बि थी सघे थो। भले इन खां पोइ ॿी का अहिड़ी शाइरी जेको तव्हां सां फ़नकारनि राब्तो कयो हुजे? वॾियूं महिरबानियूं शाणी साहब, तव्हांजो असांखे बिग न्यूज़ जे स्टूडियो में घुरायो, तव्हां असांखे इहो मौक़ो ॾिनो। साईं ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त शाइर अनेक ॾिठा था। मुंहिंजो बि रेज़की दुकान हो के ॻोठ में वेठो हुउसि त सोचियोसीं त छो न शाइरी कजे, छो त अहिड़ी शाइरी कजे जंहिं ते वायरल थिजे, दुनिया सुञाणे। अयाज़ मेले जो ॿुधोसीं, शाइरी ठाहे वरितीसीं ऐं मुंहिंजी शाइरी तमामु मक़बूल वई। इहे दोस्तनि जूं महिरबानियूं। सच पुछी त शाइरी माना सम्झो त असांजो हिकिड़ी ॾात आहे, फन आहे। शाइरी में ॾिसो मुंहिंजो थल ॾिसो, सालो थी सघे थो, माना सुहिणो आहे। इहे शयूं हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। शाइरी का मामूली ॻाल्हि न आहे। हुन खां पोइ सची ॿुधाई त तव्हांखे माना मुंहिंजी इन शाइरी अचण खां पोइ त मूंखे तमामु काफ़ी नाले वारा फ़नकार सम्झो त तव्हांखे छा ॿुधायां त कहिड़ा साईं राहत फ़तेह अली जहिड़े साहिबु उन मूंसां राब्तो कयो। साईं उन मूंखे चयो त मूंखे शाइरी करे ॾे। साईं राहत फ़तेह मुमताज़ मौलाई त 7 सुबुह खां मिस कॉलूं हणी चुको आहे। मूं उनजी कॉल न खणी सघो। मिस कॉल साईं, मिस कॉल मथे मिस कॉल हुई न त साईं कॉल करे शायदि बैलेंस न होसि या की। बहरहाल मुमताज़ मौलाई जहिड़ो माण्हू हुन ॾिठो त मुंहिंजी लय घटिजी वञे पई, हीउ शाइर अॻियां पियो वधे। साईं अयाज़ मेले जूं महिरबानियूं आहिनि जंहिं मूंखे शाइरी वरी तव्हांखे ऐं ताज़ी ताज़ी नई नई शाइरी तव्हां जॾहिं मूंखे राति फ़ोन कई त मां तयारी जल्दी जल्दी शाइरी तयारु करे वरिती। जेको तुंहिंजो पे गाॾो हलाए थो, तूं चाहीं त मुंहिंजो गिराक थी सघे थो। जेको तुंहिंजो पे गाॾो हलाए थो, तूं चाहीं त मुंहिंजो गिराक थी सघे थो। लिकी लिकी पाण मिलूं छो पाण में, लिकी लिकी छो मिलूं पाण में, पंहिंजी अच वञ जो ज़रियो थी सघे थो। छो त तुंहिंजो पे गाॾो हलाए थो, ॼण मुंहिंजो गिराक थी सघे थो। इहा साईं ताज़ी ताज़ी मुंहिंजी शाइरी हींअर इन अयाद मेले खां पोइ मुंहिंजी शाइरी आहे। हीअ अयाद मेले खां पोइ सच पुछी त शाइरी में ॾिसो थल ॾिसो। तव्हां शाइरी ॿियनि जी बि ॿुधी हूंदी, तव्हां ॾिसो हिन जी थल ॾिसो। जेको तुंहिंजो पे गाॾो हलाए थो, माना सम्झ त आऊं उनजे पे खे मुखातिब पियो करियां, पंहिंजे महबूब न, पंहिंजे पे खे मुखातिब करियां पियो उनजे महबूब न। छो त हू गाॾो पियो हलाए सब्ज़ी जो, आऊं मंडी जो वापारी आहियां। इहा ई शइ थल ॾिसो। थल हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। हिन खां पोइ हिन शाइरी खां पोइ सची तव्हांखे ॿुधायां मूंखे माना राब्तनि जा मथां राब्ता आहिनि। हिन शाइरी में एतिरो त मज़ो ऐं दिलचस्पी कोन्हे जेका तव्हां बार बार जेका ॿुधाई ऐं एॾा लफ़्ज़ चया ऐं थल वग़ैरह। इहे मूंखे त बहरहाल अजीब बहरहाल तव्हांजी शाइरी। शाणी साहिबु तव्हां ॾिसो ॿुधो थल ॾिसो। जेको तुंहिंजो पे गाॾो हलाए थो, थल ॾिसो। हाणे ऐं उन ॻाल्हि खां पोइ तव्हां शाइर काफ़ी तव्हां ॾिठा हूंदा, चाबियूं गुम थी वञनि, दर बंदि थी वञे, पाण में हुजो। इहा बि शाइरी आहे। पंहिंजे हलंदे तोखे पासो लॻी वियो, तुंहिंजे हथनि मां किताबु किरी वियो, छोरी तो त करे छॾियो, आई मुंहिंजे हथनि मां जा दिलि वई। इहे बि शाइरियूं आहिनि न। सही ॾिस उन शाइरनि में हिन शाइरनि में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। हाणे हिन शाइरी जी थल, जेको तुंहिंजो पे गाॾो हलाए थो,
केॾो न सुहिणो लॻे थो, माना मुखातिब कंहिंखे पियो थिया, इन मां तव्हां अंदाज़ो करे सघो था। माना ही शायरी तव्हांजी मक़बूल वेंदी? साईं मक़बूल साईं छा मक़बूल वई हली, हुनजे जेको वालिद साहब खे मूं माना सोबर हिकिड़ो करे मूं पेश कयो आहे, छो त तुंहिंजो पे गाॾो हलाए थो, ॼण तूं चाहीं त मुंहिंजो सहुरो बि थी सघे थो, जेको तुंहिंजो पे गाॾो हलाए थो ॼण त मुंहिंजो सहुरो थी सघे थो। अहिड़ियूं शायरियूं कबियूं। मशहूरु थियण लाइ कुझु करिणो पए थो। हर माण्हू उहे दौर विया हलिया, पिया खे चइजे जुड़ मौसम, उहे दौर विया हलिया साईं। अॼुकल्ह जदीद दौर अची आयल आहे। हाणे ॾिसो न जदीद दौर में त शाइरी बि चेंज थी वई न। हाणे गुरबत त आहे न, महबूब जो पे मुंहिंजी वरी साईं ॾिस, माना मुंहिंजी वॾाई ॾिस। इनजी माना त तव्हां सब्जी जा डीलर आहियो या इंचार्ज आहियो? साईं दुकान आहे न मुंहिंजो सब्जी मार्केट में, दुकान आहे। ॾिसो न हुनजो पे मुंहिंजी इहा वरी वॾाए ॾिस, हुनजो पे गाॾो पियो हलाए, हुनजो पे गाॾो पियो हलाए, ऐं वापारी आहियां, पर मुंहिंजी मोहबत हुन माना हुन न पई वञे, जेको तुंहिंजो पे गाॾो हलाए थो। ॾिस इहो मिलण जो ज़रियो वजी शाइरी ॻोल्ही थो। इहे शाइरियूं अॻियां खणी ईंदियूं न। हर शइ तव्हां उनखे माना घटि न वठो, हिन शहर खे वध। अयाज़ मेले खां पोइ मूंखे जेका मक़बूलियत ॾिनी माण्हुनि, सोशल मीडिया जे दोस्तनि जो थोराइतो आहियां, वॾियूं महिरबानियूं उन्हनि जूं। जेको ॿिया खोड़ सारा अहिड़ा शाइर आहिनि, पर तव्हां जहिड़ो शाइर मुंहिंजे ख़्याल में जेका तव्हां मक़बूलियत माणी आहे, इन जी ॻाल्हि बि आहे। ऐं हर माण्हू जे ज़बान ते, हर सोशल मीडिया ते धूम मची पई आहे। ऐं भला को अहिड़ो पैगाम शाइरनि लाइ ॾींदो त अहिड़ी शाइरी उहा ॿिया साईं शाइरनि खे ऐं चवां थो त शाइरी तव्हांजे माना सम्झो त हर गाॾे ते पई आहे, गस में पई आहे। हिन बाज़ार खां वठी होसी ताईं शाहनवाज़ चौक ताईं तव्हां वेंदा न, इहो सॼो एरियो शाइरी लॻो पियो आहे। करण वारो हुजे न साईं, करण वारो हुजे। हे करण वारा हे आहिनि, हे कंदा। ऐं त शाइरनि खे इहो बि चवंदुसि त हिन तव्हां कीअं था सम्झो हिन जेका तव्हांजी शाइरी खे सिंध जो फनकार आहिनि, खोड़नि सारनि जेके तव्हां सां राब्तो कयो, कहिड़ो मशहूरु फनकार जो ॻाए सघे थो? साईं आऊं चवां थो त मुमताज़ मौलाई सुबुह खां वठी चवां थो त 7 मिसकॉलूं ॾेई चुको आहे, हुनखे अञा मूं शाइरी न ॾिनी। इन शाइरी गुलाम हुसैन उमराणी शी हाणे फोन कई आहे, हाणे गुलाम हुसैन उमराणी फोन कई आहे, यार मौलाई खां पोइ कटिजी वियो आहे, तुंहिंजी इहा शाइरी खपे थी। ॾिसो न, इन मां तव्हां अंदाज़ो करियो त नाले वारा फनकार मूंखे सॾु पिया कनि। इन हवाले सां अहिड़ी शाइरी जा के किताब तव्हां छपराया? साईं ॾिसो, ही मुंहिंजी ॿी शाइरी अयाज़ मेले खां पोइ ॿियो शाइर तव्हांखे जेको इहो हींअर ॿुधायमि, जेको मुंहिंजो पे गाॾो हलाए थो, इहो त फ़िलहाल काई चांडियुनि जी दावत मिली आहे, उन शादी कार्ड ते लिखियो पियो हला। नाज़रीन, बिग न्यूज़ जे स्टूडियो में मौजूदु जेको शाइरो अलाए कहिड़ो शाइरो, जंहिंजी उहा शाइरी ॿुधी ऐं यकीननि तव्हांखे वणी हूंदी, मूंखे त कोन वणी। अहिड़ो शाइर अलाए कहिड़ो शाइर। हाणे हिन किताब जेको छपाइण जो बि शौक़ु आहे, गॾोगॾु जेके हिन नाले वारा फनकार बि गीत ॻाईंदा, उहे असीं बि ॿुधंदासीं, अवां बि ॿुधंदासीं। अॼु जे प्रोग्राम जी थी पुॼाणी इजाज़त ॾींदा, अलाह हिन खे पास। साईं किताब हाणे जब फ़िलहाल त शादी जे कार्ड ते लिखियो पियो हला न फ़िलहाल। साईं ॾिसो न, मुंहिंजी हू पहिरियों शाइरो अयाज़ मेले में ही ॿी शाइरी आहे, हींअर त फ़िलहाल शादी जे कार्ड में लिखियो।